गुडी आणे दे, एक बटे बाबा गुडी आणे दे। सिकी सिकी जो सिक मिलिया, टिन भाउरन हिक बाह जलिया। सिकी सिकी जो सिक मिलिया, टिन भाउरन हिक बाह जलिया। हिक तीर जा टे निशाना, हिक हसीना टे दीवाना। हिक तीर जा टे निशाना, हिक हसीना टे दीवाना। एक बटे बाबा गुडी आणे दे, एक बटे बाबा गुडी आणे दे। बटे चार कया गुडीअ खे प्यार, बटे चार कया गुडीअ खे प्यार। टे चार पंज गुडी व्यारिया हंज, टे चार पंज गुडी व्यारिया हंज। एक बटे बाबा गुडी आणे दे, एक बटे बाबा गुडी आणे दे। बुधे कई चरिया की बहन मुझे पुठिया। मुखे लगे तो कुछ गलत करे रही है। सही या गलत बस मजो तो अचे। ब्रह्मा चए तो प्रेरणा, विष्णु चए तो नायका, महेश चए तो कायनात जी सब खां खूबसूरत तस्वीर। छा लगा दी मां ईअं हूर परी लगा दी? मुखे लगे तो तुम्हें कुछ बदल जी रहे है। इट्स वेरी डेंजरस। सोना ए सोना, वॉक कंदे कंदे घुमंदे घुमंदे रात कीअं थी ख़बर ही न पई। हाँ मां पिण थकजी पई आहियां। हलो त हली वियो। हलो। तव्हां ते रोज अकेला ईंदा आहियो? हाँ अकेला ही मुंहिंजो जीवन बणिजी चुकी आहे। छो तव्हांजो परिवार? मुंहिंजो मतिलबु आहे तव्हांजो मिस्टर। मुंहिंजो मिस्टर अमेरिका वियो आहे। इहो वाइदो करे त उतां नाणो कठो करे वापसि ईंदो, पर वापसि कोन आयो। विदेशी नारीअ सां नातो जोड़े उते ई वसी वियो। पोइ तव्हां हिते? मां हिते पंहिंजे मिस्टर जो कर्ज़ लाइ ऐं पंहिंजो जीवन गुज़ारण लाइ कैटरिंग जो बिज़नेस कंदी आहियां। पर तव्हां पंहिंजे मिस्टर जो कर्ज़ छो चुकाईंदा? मुंहिंजे मिस्टर पंहिंजे कर्ज़दारनि जे साम्हूं मूंखे अॻियां कयो ऐं स्टेम पेपर ते लिखाए वरितई त हुनजो कर्ज़ मूंखे ई चुकाइणो आहे। तव्हांजो मिस्टर त सफ़ा बेवफ़ा निकितो। तव्हांखे मुसीबत में छॾे पाण अमेरिका में हली वियो। हाणे कॾहिं बि वापसि कोन ईंदो। मां ज़िंदगी भर अकेली रहिजी वेंदसि। मुंहिंजो हिन दुनिया में कोई बि कोन्हे। ॾिसो तव्हां दुखी न थियो। किथे मूंखे अटैक न अची वञे, उहे बि मां दिल जो मरी जायां। मां छा करियां? मूंखे त कुझु सम्झ में ई कोन थो अचे। तव्हां मूंखे पंहिंजो जीवन साथी सम्झो। जी? मुंहिंजो मतिलबु आहे साथी, दुख सुख जो साथी। साथी? साथी कॾहिं जीवन साथी बणिजी कोन सघंदो आहे। मां अकेली रहिजी वेंदसि। अगरि तव्हां चाहियो न त असां दुख सुख जा साथी बणिजी सघंदा आहियूं। उहे बि मां विधवो आहियां, विधवो। मुंहिंजी धर्म पत्नी स्वर्गवास थी चुकी आहे। असां ॿई पंहिंजो जीवन गुज़ारे सघंदा आहियूं। तव्हां सिर्फ़ु पंहिंजे पति खे तलाक ॾियो।
असां नौजीवन वसाईंदासीं। उहे बि मां अकेलो नथो रही सघां। सच पच सच पच। न न ईअं कोन थो थी सघे। मां हुनखे तलाक ॾेई नथी सघां। छो? मूंखे अञा पंहिंजे मिस्टर जा 10 लख कर्ज़ चुकाइणो आहे। जेसि ताईं मां उहे न चुकाईंदसि तेसि ताईं मां हुनखे तलाक ॾेई कोन सघंदसि। 10 लख मां चुकाईंदुसि तव्हांजे कर्ज़दारनि जा। सिर्फ़ु तव्हांखे पंहिंजे पतीअ खे तलाक ॾियणो आहे। सच पच सच। पच। मोहिनी मोहन मोहिनी। मोहन। Oh, lover. कोई कंहिंजो कोन्हे, कोई कंहिंजो कोन्हे। हिते बा जो कोन्हे। कैसी ये मनूस घड़ी है, भाइयों में जंग छिड़ी है। जीत जाएंगे हम, तू अगर संग है। जिंदगी हर कदम एक नई जंग है। फाउलती फाउलती। प्रैक्टिकल ॻाल्हाए। प्रैक्टिकल प्रैक्टिकल। चित्रकार प्रैक्टिकल तो ॻाल्हाए भई। अरे चित्रकार तू है प्रैक्टिकल। खिलण भी हाणे नथो वणे। मां उदास थी आहियां। हा बा मां उदास थी वियो आहियां। भा मूंखे शादी करणी आहे बा। खिलण नथो वणे। खिलण नथो वणे। पोइ रोन रोन रोन। अरे छाए कॾहिं खिले तो कॾहिं रोए तो छा इहो? चरियन जहिड़ो हाल थी वियो आहे। मां कॾहिं रोवां थो कॾहिं खिलां थो, ख़बर ई नथी पए। मां कॾहिं रोवां थो कॾहिं खिलां थो। चरियो थी आहियां। ॿुधाए मूंखे शादी करणी आहे बा। तोखे शादी करणी आहे? तोखे शादी करणी आहे? शादी त हर कंहिंखे करणी आहे। अॼुकल्ह कोई कंहिंजे लाइ सोचे किथे थो। पंहिंजे लाइ त हर कोई सोचींदो आहे। पंहिंजे लाइ हर को सोचींदो आहे। ॿिए जे लाइ सोचजे। ॿिए जे लाइ। हा 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 बा मूंखे ख़बर हुई तव्हां ईअं ई चवंदा। तव्हां हमेशा ॿियनि लाइ जीअंदा आहियो, पंहिंजे लाइ त जीअंदा ई न आहियो। केॾो असांजो मस्त भाउ पंहिंजी शादी न सोचे करे नंढनि ॿारनि जी शादीअ जी थो सोचे। मैशर ब्रह्मा अञा शादीअ लाइ तयार कोन्हे। ओए कंहिं तव्हांखे चयो मां शादीअ लाइ तयार कान आहियां? चई शादीअ लाइ तयार कान्हे। तयार थियण खे अञा छा पर लॻंदा आहिनि छा? तयार कोन्हे। अरे मां तव्हां खां बि वधीक तयार आहियां। फाउला चुप। अरे हूअ जेका ॻाल्हि मां तव्हांखे चई न के ॿिए जे लाइ जीअणो आहे, उहा मां तव्हांखे सम्झाए करे चई के तव्हां ॿिए जे लाइ जियो। ॿिए जे लाइ। ॿिए जे लाइ। शादी मूंखे करणी आहे। सोचो
सोचो मां शादी कंदुमि त मुंहिंजी शादी जो सॼो कमकार कंहिंखे ॾिसणो आहे? तव्हांखे ई ॾिसणो आहे न, तव्हांखे ई ॾिसणो आहे न। तव्हां केॾा सुठा भाउर आहियो मुंहिंजा। सुठा भाउर, सुठा भाउर। अरे सॼी ज़िंदगी निकिरी वई आहे बा बा कंदे। अरे हिकिड़ो ई रिश्तो आहे निभाइण लाइ, इलाही रिश्ता आहिनि निभाइण लाइ। हिक मर्द जी ज़िंदगीअ में जाम रिश्ता हूंदा आहिनि निभाइण लाइ। पहिरियों पुट, पोइ भाउ, पोइ घोट, पोइ ॾेर, पोइ चाचो। हा, इहा ॻाल्हि सही चए थो। ॾेर ऐं चाचो, इहे रिश्ता सही चए थो। सोच सोच महश, मुंहिंजी शादी थींदी ऐं मुंहिंजी जोए तोखे चवंदी ॾेर, ऐं मुंहिंजा नंढा नंढा ॿार तोखे चवंदा चाचू चाचू। सोच कीअं ब्रह्मा? मां सिकां थो, मां सिकां थो, मां नथो सिकां ॾेर चाचो। अरे मां सिकां थो इन ॻाल्हि लाइ कि कॾहिं मुंहिंजे कननि में मधुर आवाज़ वञे ऐं केरु मूंखे चए केॾां केॾां, पोइ वञो न, पहिरीं प्यारे ॿ ॻाल्हियूं करे वञो न। कमीना, तव्हांखे मां चवां थो, तव्हां ॿुधो न मुंहिंजी ॻाल्हि। मां तव्हांजो वॾो भाउ आहियां। कमीना, तव्हां, मां शादी कंदुमि, तव्हां शादी न कंदव, सम्झो? ब्रह्मा, ब्रह्मा हाथ छॾ, ब्रह्मा कॉलर छॾ, न त उहो थी वेंदो जेको अॼु ताईं न थियो आहे। ब्रह्मा कॉलर छॾ। ब्रह्मा मां चवां थो, मां बि तुंहिंजो कॉलर पकड़े छॾींदुमि ब्रह्मा। अरे तुंहिंजे पीउ में एतिरो दम कान्हे जो मुंहिंजो कॉलर पकड़े। अरे हे कारोबार वारी कंहिंजो आहे? छा आहे रे? वरी कंहिंजो पीउ था कढो पिया? छाजो ॻोल्हा? बाबा ब्रह्मा तव्हांखे घाणियूं थो ॾेव? हैं? छा आहे रे गॾया पुट? घणी थो ॾे पियो? मां गाॾी ॾींदीमांसि छा? पाणे तो चए गॾया पुट, मां गाॾी ॾींदीमांसि छा? जड़ त बाबा, हाणे असां टई शादीअ लाइक़ थिया आहियूं। तव्हां इहो फ़ैसिलो कयो कि असां टिनिनि मां शादी केरु कंदो। हा, वरी खां पुछांसि ब्रह्मा? हा, ॿुधे ई नथो। तव्हांखे इहो अॼु फ़ैसिलो करणो पवंदो। असां टई शादीअ लाइक़ थिया आहियूं, त असां टिनिनि मां शादी पहिरियों केरु कंदो? हे शादी कंदा। बाबा मो नंढे पुट में वधीक आहे, इन करे बाबा पहिरियों मुंहिंजो ई नालो खणंदो। न बाबा, ही शादी जो मामलो आहे। पहिरियों वॾे जी शादी थींदी आहे, पहिरियों मुंहिंजी थींदी। जेकॾहिं शादीअ जो मामलो आहे, पहिरीं वॾे जी शादी थींदी आहे त महेश खां वॾो विष्णु आहे ऐं विष्णु खां वॾो ब्रह्मा। पहिरियों मुंहिंजी थींदी। हा ब्रह्मा, विष्णु, महेश, मां तव्हां टिनी खां वॾो आहियां। पहिरियों मुंहिंजी। हैं? अरे बाबा, तव्हां सॼी उमिरि शादी कंदा रहंदव त असां छा झिंझण वॼायूं छा? अरे तव्हां झिंझण वॼायो या जुमड़ियूं पायो, मां फ़ैसिलो करे छॾियो आहे। मां शादी कंदुसि। मां हाणे उहे बि अकेली ज़िंदगी नथो गुज़ारे सघां। मां जाम दुखी थी पियो आहियां। तव्हांजी मां कॾहिं मूंखे दुखी ॾिसणु न चाहींदी हुई, उन ई मूंखे चयो ॿी शादी करण लाइ। हुन असांजी देखभाल करण लाइ तव्हांखे ॿी शादी करण लाइ चयो हुयो। असांजी सॼी ज़िंदगी निकिरी वई, पर तव्हां त कॾहिं असांजी ख़ुशीअ लाइ शादी न कई। ऐं अॼु जॾहिं असांजी पंहिंजी उमिरि अची थी आहे शादी करण जे लाइ, त तव्हां बि शादी कंदव? हा? अरे तव्हां चिंता न कयो, असांजी शादी कराए छॾियो, असांजूं घर वारियूं पाणे ई असांजी सार संभाल लहंदियूं। अरे हलो रे, तव्हांजी शादी करायां। मां तव्हां लाइ नई मां ॻोल्हे रखी आहे, पुनी।
ऐं शादीअ खां पोइ मां हुनजो नओं नालो रखंदुसि। मूली मोहनदास। मोहिनाणी। मूली मोहनदास। मोहिनानी। मम्मी। छा आहे कमिनी? रोज ठही संभरी करे साॻी सड़ी पे काढी थी वञे। कोई नओं कमु शुरू कर दिया? टिलू घणो न ॻाल्हाए। अरे चुप रही, घणो न ॻाल्हाए। ॿाहिरि कैटरिंग जो कमु, घर में घोट पे बुख मरे। अॼो कॾहिं ॿाहिरां ई डबल पकोड़ा वठी खाई छॾ। अरे केतिरा ई डबल पकोड़ा खाईंदुमि। डबल पकोड़ा खाई करे मां बीमार थी चुको आहियां। तोखे चयो न घणो न ॻाल्हाए। मूंखे ॿाहिरि वञिणो आहे। अॼु मोहनदास मूंखे 10 लख रुपया ॾींदो। मोहनदास केरु आहे इहो? होटल वारो या हॉल वारो? न होटल न हॉल, बेहद माला माल। बिल्डर आहे बिल्डर। बिल्डर आ? माला माला। दाल में कुछ कारो आ। सोना ए सोना। फताटई ब्रह्मा जेको वॾो भाउ आहे जल्दी चक्र में फासी वियो, हिकदमि आतो वेठो हुयो आतो। हाँ, विष्णु लाइ हीरोइन बणजण पियो। महेश लाइ 80,000 रुपया ख़र्च करना पिया। ब्रह्मा त 1 मिंट में पटजी वियो। ब्रह्मा विष्णु महेश त टेटेन ऐं तू सिर्फ़ हिक। पो कीअं कंदी आ? कीअं कंदी आहे मतलब? मूंखे हुन सां शादी थोड़ी न करणी आहे। टई पिल्लनि वांगुरु घुमनि था मुंहिंजे पुठियां। दौलत त लुटाइनि दौलत। चरन टई चई दौलत आ लुटाइनि। हुननि खे ख़बर ई कोन्हे हिकिड़ी छोकिरी टिनिन खे गोल गोल घुमाए थी पई। अरे हुननि पंहिंजी दौलत लुटाई आहे त मां पंहिंजी दिलि लुटाई आहे। दिलि ॿुधाए, दिलि वॾी की दौलत वॾी? दौलत। हिक ई दुकान ते टिनिन सां अलॻि अलॻि टाइम ते वेंदी आहियां। कॾहिं ज्वेलरीज वठण, कॾहिं वेयरस वठण, त कॾहिं लग्ज़रियल आर्टिकल्स वठण। सो ॿुधाए, ऐश आ ऐश। आख़िर केसि ताईं? जेसि ताईं हले तेसि ताईं। तोखे छा करिणो आहे? तूं पंहिंजो कमु कर। तूं हुननि जे साम्हूं पानी कम चांहि आहिनि। हो मुंहिंजा बॉयफ्रेंड्स आहिनि ऐं तूं मुंहिंजो जस्ट फ्रेंड है ना? Dude. Just friend. काॾे हो टेटे गोबिया गुल ऐं मां गुलाब जो गुल। हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए, मासूम कली जेकी सूं आहे उहा ठहे कंहिंसां? गुलाब जे गुल सां न की गोभी जे गुलनि सां? तोखे सूट मां ई थींदुमि गुलाब जो गुल। वाओ। गुलाब जो गुल शिकल ॾिठी थी आईने में? झमटू लॻो पियो आहे झमटू। गुलाब जो गुल। जमटू जमटू जमटू। अरे भाई जमटू ही सही। आया त तुंहिंजो मजनू। हो टई शैला बाबू बणिजी था सघनि, पर मां सचो मजनू आहियां, सचो मजनू। हुननि दौलत लुटाई, हीरोगिरी कयनि ऐं मां पंहिंजी दिलि लुटाई, सॼी ज़िंदगी लुटाई आहे सिर्फ़ु तुंहिंजे पोयां। जमटू ई सही, ही जमटू तुंहिंजे ज़िंदगीअ जो असली हीरो आहे। ईअं आहियां त मां होशियारु न, पर कॾहिं कॾहिं येड़ो बणिजी पेड़ो खाई वेंदो आहियां। तॾहिं त माण्हू चवंदा आहिनि छोरो लुचो आहे। छोरो लुचो आहे। वठो, तव्हां पंहिंजा सभु कर्ज लाइ छॾियो। थैंक यू। वेलकम। Oh, lover. मोहनदास माधवदास मोहिनानी, तव्हां टिनी पुटनि तव्हां शादीअ जो बहिष्कार कयो आहे, आंदोलन छेड़ियो आहे। असां सभु बि हिननि सभिनी सां गॾु आहियूं।
bitch, bitch, bitch. ख्याल न कयो, असां सॼो डीजे सिस्टम खणी आया आहियूं। गाना हलाईंदासीं, तव्हांजे बाबा जो बहिष्कार कंदासीं। असां तव्हां सां गॾु आहियूं, चिंता न कयो। चिंता न कयो, असां तव्हां सां गॾु आहियूं। CD प्लेयर बि रेडी आहे, चओ त हाणे ई गाना चालू कयूं। गुरुजी, तव्हां चिंता न कयो, बाबा जो बहिष्कार बराबरि थींदो। हा हा थींदो, बरोबर थींदो। अरे वेठा छो आयो? हलो गाना वाना चालू कयो। Dude. एक्शन प्ले। सारी उम्र हम मर मर के जी लिए, एक पल तो अब हमें जीने दो, जीने दो। सारी उम्र हम मर मर के जी लिए, एक पल तो अब हमें जीने दो, जीने दो। ना 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 ना। Give me some sunshine, give me some rain, give me another chance. I wanna grow up once again. Give me some sunshine, give me some rain, give me another chance. I wanna grow up once again. बचपन तो गया, जवानी भी गई, एक पल तो अब हमें जीने दो, जीने दो। बचपन तो गया, जवानी भी गई, एक पल तो अब हमें जीने दो, जीने दो। सारी उम्र हम मर मर के जी लिए, एक पल तो अब हमें जीने दो, जीने दो। ना 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 ना। Give me some sunshine, give me some rain, give me another chance. I wanna grow up once again. Give me some sunshine, give me some rain, give me another chance. I wanna grow up once again. Na 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 छा आहे? डीजे सिस्टम, गाना, बहिष्कार। तव्हां मुंहिंजो बहिष्कार था कयो? हैं? छा आहे चित्रकार? हे तूं छा कढियो आहे?
गहरी सोच सुञाणो हे केरन? ये तुझी गहरी सोचा? बाबा जे शादी जो बहिष्कार ये तुझी गहरी सोचा? मां तव्हांखे ॿुधायो छॾियां, मां शादी कंदुसि, ज़रूरु कंदुसि, उहो बि पुन्य सां। तव्हां सभई ॼणा अचिजो, मुंहिंजे बर्थडे पार्टी में अचिजो। मां हुते ज़रूरु 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 अनाउंसमेंट कंदुसि शादीअ जी। तव्हां टई ॼणा ॿुधी छॾियो, पंहिंजे दोस्तनि खे मुंहिंजे बर्थडे पार्टी ते वठी अचिजो। डीजे सिस्टम फेल थी वियो। प्रेरणा आहीं तूं मुंहिंजे जीवन जी, पर लॻे तो बाबा न मञींदो। अलाए सोना सां मुंहिंजो मिलन कॾहिं थींदो। जिंदगी हिकु नाटक आहे, मां नायक ऐं तूं मुंहिंजी नायिका। पर बाबा हाणे विलियन थी वियो आहे। सोना कायनात जी हिकु ख़ूबसूरत तस्वीर। बाबा मुंहिंजी गहरी सोच खे समझी न सघंदो। हाँ? हाँ? हैं? सोना 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 टिनिन वटि सोना ये कीअं? सोना ए सोना अरे बाप रे, हेठ ही गॾु। ओ छोरा, तोखे ख़बर थी न मुंहिंजो फेवरेट सॉन्ग आ। हल हलाए। अरे अखियूं खोल, ॾिस साम्हूं केरा। केरा? ॾिस। ब्रह्मा, विष्णु, महेश। सोना तूं भली उन्हनि खे सुञाणींदी हुजे, पर प्यार त तूं मूंसां ई कंदी न। प्यार तव्हां सां? न न ॿुधे न थी चवई। सोना अगर हिन संसार में कंहिंसां प्यार कंदी आहे त सिर्फ़ मूंसां, है ना सोना? हाँ सोना। न महेश। महेश 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 सोना जे चपन ते हिकिड़ो ई नालो आहे, महेश। लॻे थो हाणे बांडो फुटिजी वियो आहे। हिननि खे सभु सच ॼाणी पवंदो। हाणे सभु सच ॿुधाइनी त झटको न लॻी वञे, हिकु अधु मरी न वञे। त छा कयूं? कर्ज मां संभालां। ॾिसो, सोना तव्हां टिनिनि खे पसंदि कंदी आहे। हिकिड़ी ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधाए छॾियांव, हरूभरू प्यार जी ॻाल्हि कोन्हेव। भले प्यार जी ॻाल्हि न हुजे, पर मां शादी हिन सां ई कंदुमि। हाँ? शादी? सोना सां शादी मां कंदुमि। सोना सां शादी मां कंदुमि। हे बि? ओए ठीकु आहे, इन ॻाल्हि जो फ़ैसिलो असां सोना ते था छॾियूं त सोना कंहिंसां प्यार कंदी आहे। सोना? मां? हा सोना तूं। मां त
मां तो बस हीअं ई अरे थोरो पासे दी मारा खाना नहीं है यार डेंजर आ खतरनाक आ संभाल छोरा संभाल कुछ सोच हे टई जाम शिता थी आदी ॾिसो ईअं वारा न थियो एक्चुअली सोना तव्हां टिनिन खे ॾिसी थोरो घबराइजी वई आहे तू हिन जो केरु आहे मां ये तुझी केरु आहे ये तू हुन सां प्यार कंदो आहे प्यार हाणे छा चवांसि ईअं चवांसि तूं त उहो ई मूंखे चयो आहे तूं मुंहिंजी जस्ट फ्रेंड आहे हा ईअं थो चवांसि ॾिसो इहा त मुंहिंजी जस्ट फ्रेंड अथव रही ॻाल्हि प्यार जी प्यार त मां रूपा सां कंदो आहियां रूपा मुंहिंजी गर्लफ्रेंड इहा मुंहिंजी जस्ट फ्रेंड आहे बराबरि आहे न जस्ट फ्रेंड अरे सोना ॿुध सही सोना ॾिसो ॻाल्हि खे घणो उलझायो न तव्हां टे आहियो ऐं सोना सिर्फ़ हिकु तूं ॿुधाए कमु हले कीअं बराबर कम हले कीअं अरे हुनखे छा थो ॾिसे पुछो तोखां न मां कमु हले कीअं बराबर वरी हुनखे थो ॾिसे अरे उमिरि थिए थी 35 साल उमिरि चई शादी कंदुमि मां पोइ छा उमिरि 35 साल त हां पोइ छा उमिरि 35 साल त मुंहिंजे चवण जो मतिलबु हो तूं थोरो वॾो न आहे वॾो हाणे छा थियो शादी त वॾे हूंदे थींदी आहे न शादी छा नंढे हूंदे थींदी आहे अरे तव्हां भई हिनखे यार थोरो सम्झायोसि 35 साल उमिरि अथसि चई शादी कंदुमि तव्हां मुंहिंजे लाइ त ॿ अलॻि अलॻि 18 साल जूं ॿ अलॻि अलॻि छोकिरियूं मिली वेंदव पर हिन लाइ 36 साल जी ॻोल्हण बि मुश्किल अथव हाणे मतिलबु वॾो भाउ लाइन में बीठो आहे तूं लाइन क्रॉस करे गया ने हुनजी शादी थी आहे हाँ शर्म अचणु खपई शर्म सिख थोरो वॾो भाउ लाइन में बीठो आहे चई शादी कंदुमि मां पहिरीं हल सुर्ख तोखे अलॻि सां ॿुधायां सुर्ख गिरी सलाह थो ॾियां तव्हां टिनिन खे सोना जी पचर छॾे ॾियो टई हिक सां शादी करे त न सघंदा पर हिक खे छॾे त सघंदा आहियो छॾे ॾियो तूं बि छॾे ॾे यादि रखिजो फिड़ीअ में सलाह अथव के न ॾींदव ऐं वरी न चइजो पोइ छोरो लुचो आहे तूं वञे थी हाँ मां वञा थी सोना मूंखे देरि थी थिए मां त तोखे पहिरीं ई चयो इहो खेल न खेल प्रॉब्लम त थियणी हुई हाणे फेस कंदा डोंट वरी मां तोसां गॾु आहियां
अरे भाई जंतु ही सही आया तो तुझो मजनू हो टई शैला बाबू बंची था सगनी पर मां सच्चो मजनू है सच्चो मजनू उन्हनि दौलत लुटाई हीरोगिरी कयनि ऐं मां पंहिंजी दिल लुटाई सॼी ज़िंदगी लुटाई आहे सिर्फ़ तुझे पोयां सोना ए सोना आगे भी प्रॉब्लम पीछे भी प्रॉब्लम आगे पीछे आजू बाजू प्रॉब्लम ही प्रॉब्लम डोंट वरी बी हैप्पी डोंट वरी बी हैप्पी सो हैप्पी ॾाढो ख़ुशि लॻो पियो है रूपा जी तुंहिंजे मन में उछल ॾेई रही आहे छा रूपा अच्छा हा रूपा रूपा जी याद रूपा सां मुलाकात ऐं हू सुहाना मंज़र ओ हलो रूपा जो हथ मुंहिंजे हथनि में ऐं उहा गानो बि ॻाए कहिड़ो गानो पई ॻाए बीड़ी जलैले जिगर से पिया जिगर मां भरिया आ गए जिगर मां बड़ी आ गए तू छा आग वसाए बोछा मुंहिंजी त ॻाल्हि ई न पुछ ठीक आ नथी पुछे मूंखे रूपा में का इंटरेस्ट काने माना नो इंटरेस्ट ओके नो प्रॉब्लम चेंज द टॉपिक उहे रूपा किसो कंहिंजे इंटरेस्ट जो मोहताज न आहे इलाही थी वञा चिकंदा आहिनि रूपा जो पीनस ॿुधण लाइ छाजो पिरन छाए रूपा में जो मुंह में न आहे उहा ई त ॻाल्हि आहे रूपा ऐं रूपा माय फुट जल कुकरी सरैती सार मां सिक पैदा थींदी आहे चवंदा आहिनि न अंदर जो आवाज़ वॾा चई आहिनि मन जो बुझो रूपा फॉर्मूला कम करे रही आहे रूपा सुपा टुपा त काई आई न मिरई किशन मुराड़ी तोखे त सभु ख़बर आहे वरी न चइजे शोरो लुचो आहे हल ॾिस तूं मूंखे ईअं न ॾिस अजाई कुझु थी न वञे अञा न थियो आहे छा छो त आहे पर वधीक कुझु थी वञे त माण्हू छा चवंदा छोरो लुचो आहे सोना ए सोना जॻह जायदाद त असां भाउरनि जे प्यार जी दरार कॾहिं बणिजी न सघी पर अॼु शादीअ खां पहिरीं सोना असां भाउरनि जे प्यार जे विच में खटास पैदा कई आहे हीउ कहिड़ो इम्तिहान आहे मां सोना सां शादी न कंदुसि नंढे हूंदे खां असां टिनिनि भाउरनि नंढी नंढी ख़ुशीअ में हिक ॿिए खे हिस्सेदार ठाहियो आहे पर अॼु जॾहिं ख़ुशी कंहिं हिक खे मिलणी आहे त ॿिए खे दुख छो मां दुखी न थींदुसि सोना सां शादी मां न कंदुसि जॾहिं मां रोईंदो हुयुसि मुंहिंजी हिक मुस्कुराहट लाइ मुंहिंजा ॿई भाउर ज़मीन आसमान हिकु करे छॾींदा हुया मुंहिंजे हिक हिक दुख खे दूरि करण लाइ पंहिंजा 100 सुख कुर्बान कंदा हुया कुर्बानीअ जी अॼु मुंहिंजी वारी आहे सोना सां शादी मां न कंदुसि विष्णु मां हिकु फ़ैसिलो कयो आहे मां इहो फ़ैसिलो कयो आहे त सोना सां शादी मां न कंदुसि हूअं ई
मां उम्र में वॾो आहियां। छो न शादी कंदे? छो उम्र में वॾो ई मतलब? छा वॾा शादी न कंदा आहिनि? ब्रह्मा, सोना सां शादी मां बि न कंदुसि, ऐं हूअं बि जेसि ताईं वॾो शादी न कंदो तेसि ताईं मां बि शादी न कंदुसि। अरे पर हुआ मूंखां उम्र में नंढी आहे। मुंहिंजी गहरी सोच चए थी हमेशह जालियूं उम्र में नंढियूं ऐं घोट वॾा थींदा आहिनि। अॼु न सुभाणे सोना तो जेतिरी थी वेंदी। तोसां सोना जी जोड़ी फिट आहे। अगर विष्णु न तो करे तो तू ही सोना सां शादी कर। विष्णु न तो करे त मां वरी कहिड़ी हा तो कयां? सोना सां शादी मां बि न कंदुमि। अॼु ताईं ईअं त न थियो आहे। मां पहिरियों नंबर अचां। मां हमेशह रेस में टियों नंबर हुयुसि ऐं टियों नंबर ई रहंदुमि। पर मां नथो चाहियां त मुंहिंजा भाउर कॾहिं रेस में टियों नंबर अचनि। मां चाहियां थो त मुंहिंजा भाउर हमेशह रेस में पहिरियों नंबर अचनि। रेस विनिंग महेश, रेस विनिंग स्पिरिट विष्णु, रेस विनिंग। अरे कहिड़ी रेस विनिंग आहे ब्रह्मा? अहिड़ी कहिड़ी रेस विनिंग स्पिरिट जो पंहिंजे भाउ जे पंहिंजे उन जा रस्ता कटे असां रेस में अॻियां वधी वञूं। हमेशा रेस में वॾो भाउ अॻियां हूंदो आहे ऐं अॻियां हूंदो। तूं हमेशा अॻियां आहे ऐं अॻियां ई रहंदे। अरे वॾो भाउ वॾे भाउ जो चयो मञो त नथा। हमेशा कुर्बानी तू ही ॾींदो रहंदे। अरे कॾहिं मूंखे बि त एहसास करायो, मां बि पंहिंजे भाउरनि लाइ कुझु कयो। विष्णु, तू त मुंहिंजी ॻाल्हि मन विष्णु। ब्रह्मा, सभिनीनि में तुंहिंजो ई वास आहे। तुंहिंजी इच्छा अनुसार ई सभु थियो आहे। संसार जो महानायक त तूं ई आहे। शोरे ऐं सोना जे ज़िंदगीअ जो बि महानायक तूं ई बणजंदे। ओम नमः शिवाय। श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। सुठाई बुराई सही गलत हर ॻाल्हि जो एहसास मन बि तूं आहीं त मन जो एहसास बि तूं आहीं। असां भाउरनि जे विच में निफ़ाक़ हिकु समस्या आहे। हिन समस्या जो समाधान बि तूं ई आहीं। इम्तिहान जी हिन घड़ीअ मां तूं ही पार पहुचाए साईं, तूं ही पार पहुचाए। श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। ब्रह्मा, विष्णु, महेश,
तव्हांजो दिल दुखायो आहे। मां माफ़ी जे लाइक़ त न आहियां, पर थी सघे त मूंखे माफ़ कजो। एक्चुअली सोना तव्हां सां हिकु खेल खेॾियो जंहिंमें उहा पाण ई फासी वई आहे। हिन खेल सोना जी ज़िंदगीअ खे बदिलाए छॾियो। खेल? हाँ, खेल। महज घुमण फिरण जे लाइ, वेयरअप्स, ज्वेलरी, पैसा हासिल करण जे लाइ, ज़िंदगी जी मौज वठण लाइ मूं तव्हां सां ही खेल खेलियो। तव्हां मां कंहिंसां बि मुंहिंजी शादी जो कोई वीचार न हुयो, पर जॾहिं मां तव्हां खां मिलियसि त सम्झो ज़िंदगी उहो खेल न आहे जेको मां तव्हां सां खेॾियो। मुंहिंजी ज़िंदगी जी माना तव्हां मूंखे ॾिनी। मां कंहिंजे लाइ प्रेरणा बनसि त कंहिंजे लाइ नायका बनसि त कंहिंजे लाइ काइनात जी सभ खां ख़ूबसूरत तस्वीर बनसि। मां जॾहिं पाण खे सुञातो त ॾाढो पछतायो। मां तव्हां सां कॾहिं प्यार न कयो। मां तव्हांजे भाउरनि जे प्यार जे विच में दरार बनसि। मां माफ़ी जे लाइक़ त न आहियां, पर प्लीज़ मूंखे माफ़ कजो। खेल या तूफ़ान जेको असां भाउरनि जे मन में हली रहियो, तारण वारो त साईं ई आहे। सोना, सुबुह जो भुलियल अगरि शाम जो वापसि अचे त उनखे भुलियल कोन चइबो आहे। असां तोखे माफ़ कयोसीं। ग़लती त मूं बि कई आहे। जाने अनजाने में मां बि तव्हां सां घणेई कूड़ ॻाल्हाया आहिनि। माफ़ी त मूंखे बि वठणी आहे तव्हां खां। तो त इहो बि कूड़ ॻाल्हायो त तूं कंहिं रूपा नाले जी छोकिरी सां प्यार कंदो आहे। मुंहिंजी गहरी सोच इहो थी चए तव्हां ॿई हिक ॿिए सां प्यार कंदा आहियो। श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। अचो, वेलकम। Oh, lover. साथियो, अॼु असांजे बाबा जो जन्म ॾींहुं आहे। असां टई भाउर हाणे ख़ुशि आहियूं ऐं असां चाहियूं था त बाबा जे जीवन में बि बेशुमार ख़ुशियूं अचनि। बाबा जीअं चाहे तीअं कनि। इन करे असां बाबा जे जीवन जूं ख़ुशियूं मल्हाइण लाइ असां बाबा जे जन्म ॾींहं जे मौके ते हिकु मशहूरु सिंगर दीपक माखीजा खे हिते घुरायो आहे। दीपक माखीजा। अॼु न फ़क़ति मोहनदास जो बर्थडे आहे, जन्म ॾींहुं आहे, पर अॼु तव्हांखे ख़बर हुजे त अॼु चेटीचंड बि आहे, यानी असां सिंधियुनि जो नओं साल। हा साईं, जीअं बाबा जे ज़िंदगीअ जो नओं साल तो शुरू थिए, तीअं अॼु सिंधियुनि जो बि नओं साल आहे, चेटीचंड। यस। तव्हां सां इहा गुज़ारिश आहे, जेको चेटीचंड लाइ तव्हांजो फेमस गीत आहे उहो तव्हां असांखे ॿुधाईंदा। यस भाई ज़रूर, तव्हांजी फरमाइश अखियुनि ते। मूं ॿुधो आहे हिते राकी शर्मा जो बि ग्रुप आयल आहे, कोरियोग्राफर राकी शर्मा। मां चाहींदुमि उन्हनि जो ग्रुप बि हिते अचे ऐं तव्हां सभिनी खे नचाए ऐं गॾोगॾु तव्हां बि साथ ॾींदा। झूमंदासीं, नचंदासीं, ॻाईंदासीं ऐं चेटीचंड जो मेलो मल्हाईंदासीं। सभिनी सिंधियुनि खे चेटीचंड जूं लख लख वाधायूं। सभिनी सिंधियुनि खे चेटी चंड जूं लख लख वाधायूं। सभिनी सिंधियुनि खे चेटी चंड जूं लख लख वाधायूं।
लख लख वाधायूं, लख लख वाधायूं, लख लख वाधायूं, लख लख वाधायूं। सभिनी सिंधियुनि खे चेटी चंड जूं लख लख वाधायूं। सभिनी सिंधियुनि खे चेटी चंड जूं लख लख वाधायूं। नौ साल आयो छॾियो ॻाल्हि पुराणी, 9 साल आयो छॾियो ॻाल्हि पुराणी। सभिनी सिंधियुनि जी हिकिड़ी गॾिजाणी, सभिनी सिंधियुनि जी हिकिड़ी गॾिजाणी। हली अचो यारो अॼु मेले में अची मौज मचायूं। हली अचो यारो अॼु मेले में अची मौज मचायूं। सभिनी सिंधियुनि खे चेटी चंड जूं लख लख वाधायूं। सभिनी सिंधियुनि खे चेटी चंड जूं लख लख वाधायूं। मौको आ गॾिजी सॼी दुनिया जा सिंधी, मौको आ गॾिजी सॼी दुनिया जा सिंधी। ताक़त वधाए हाणे हिकु थियूं सभु सिंधी, ताक़त वधाए हाणे हिकु थियूं सभु सिंधी। फ़ख्रु करियूं पंहिंजी सिंधियत जो डंको जग में वॼायूं। फ़ख्रु करियूं पंहिंजी सिंधियत जो डंको जग में वॼायूं। सभिनी सिंधियुनि खे चेटी चंड जूं लख लख वाधायूं। सभिनी सिंधियुनि खे चेटी चंड जूं लख लख वाधायूं। नालो नाणो शानो शौकत कमाई, नालो नाणो शानो शौकत कमाई। सोचो जरा कहिड़ी कीमत चुकाई, सोचो जरा कहिड़ी कीमत चुकाई। पंहिंजो वजूद पंहिंजी क़ौम सिंधी पंहिंजी ॿोली अपनायूं। पंहिंजो वजूद पंहिंजी क़ौम सिंधी पंहिंजी ॿोली अपनायूं। सभिनी सिंधियुनि खे चेटी चंड जूं लख लख वाधायूं। सभिनी सिंधियुनि खे चेटी चंड जूं लख लख वाधायूं। लख लख वाधायूं, लख लख वाधायूं, लख लख वाधायूं, लख लख वाधायूं। सभिनी सिंधियुनि खे चेटी चंड जूं लख लख वाधायूं। सभिनी सिंधियुनि खे चेटी चंड जूं लख लख वाधायूं। सभिनी सिंधियुनि खे चेटी चंड जूं लख लख वाधायूं। सभिनी सिंधियुनि खे चेटी चंड जूं लख लख वाधायूं। एंजॉयड द म्यूजिक। हाणे बाबा केक कटींदा। पहिरीं इन्हनि खे त खारायो। पहिरियों ओॾे खारायो बाबा, तव्हां खाओ। साथियों, अॼु असांजे बाबा जा 61-62 साल पूरा थिया।
मुंहिंजे चवण जो मतिलबु आहे बाबा 61 साल पूरा कया ऐं 62 शुरू थिया। हाणे बाबा जीअं बि करे असांखे कोई एतराज़ कोन्हे। बाबा खे जीअं जीवन गुज़ारणो आहे तीअं गुज़ारे। ऐं हूअ बि सोना हीअ असांजी फ्रेंड आहे सोना ऐं ही हुनजो मंगेतर आहे। पहिरीं असां हॉल में गीत संगीत जूं मौजूं मचायूं। हाणे अचो पार्टी इंजॉय कयो। लेट्स एंजॉय द पार्टी। Oh, lover. भाई मुंहिंजा शादी जो कराई ऐश अथसि। हा मां बि ॿुधो आहे, पर हिन उमिरि में हीअ उमिरि त हुनजे पुट जी शादी करण जी आहे। शादी वारी पाण थो करे, ग़लति आहे, जाम ग़लति आहे। ओके पर कैसा थो करे? उहा पुतली जेका रोटियूं कंदी आहे घर घर कैटरिंग वारी। हा त पोइ मोहनदास खे ख़बर आहे त उहो शादी कयल आहे? मूंखे कहिड़ी ख़बर आहे त रोटी वारी पुतली जेका आहे उहा शादी कयल आहे? मोहनदास खे ख़बर कोन्हे? न मां थो ॿुधायांसि, मां ॿुधाईंदुसि मोहनदास खे। किथे आहे मोहनदास?